नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तक मैड में खबर दींदा हलूँ तो फरीदाबाद में समा बिरादरी के मोजिज़ गुलाम मोहम्मद समो, सरदार अली अकबर समो, डॉक्टर निसार अहमद समो, रफ़ीक अहमद समो, असलान ऐं बिन फरीदाबाद में मेड़ाको कयो ऐं तकरीब थी, जंहिंमें समा पंहिंजी बिरादरी समेत पीपी फरीदाबाद के सदर जुल्फ़कार अली, जनरल सेक्रेटरी सिकंदर अली डेरो ऐं ॿियनि जी निगरानी में पीपी में शामिल थियण जो ऐलान पिणु कयो। इन मौके ते समा बिरादरी के सरदार अली अकबर समो असलान समो खिताब कंदे चयो त पीटीआई सरकार महांगाई का सवाइ कुछ नाहे ॾिनो। असां पीटीआई के अलविदा चई पीपी में शामिल थिया आहियूं। असां पीपी अॻुवाण ते मुकम्मल एतमाद करियूं था। तकरीब के पीपी फरीदाबाद के सदर जुल्फ़कार अली कलोड़ो सिकंदर अली डेरो खिताब कंदे चयो त पीपी अवामी पार्टी है, अवाम की खिदमत ते यकीन रखूं था। ईंदड़ इलेक्शन में कामयाब थी बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। इन खां अॻु पीपी अॻुवाण के अजरकन ऐं टोपियूं पारायूं वयूं, गुलन सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।